नासिन हयात पताफी जे ॻोठ में ॿाड़ी 1 साल खां बीमारी सबब बिस्तर ते पियल आहे। वारसन संदसि इलाज कराइण जी अपील कई आहे। उन हवाले सां पेश आहे वकार बोज़दार जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं इन वक्त ॻोठ गणगी में मौजूद आहियूं। गुर्दनि जी बीमारी में मुबतला थियल 18 साल नंढड़ी सपना जेको आहे बीमार आहे। हिननि जेको पंहिंजो अल्लाह ताला विच विकिणी करे हिन जो नंढड़ी जी इलाज करायो आहे। हाणे हिननि वटि कुझु कोन्हे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो वधीक छा चवणु आहे। त कयो मुंहिंजो पेर खां माज़ूर आहे, असां ग़रीब ऐं सफ़ा जेको मूं ते लाइ चुको हाणे बस वारनि खे अपील कयां थी उनजी मदद कई वञे। घोटकी सखर ऐं गंबट हाणे कराची इलाज करायो आहे। 20 लख खां 22 लख ताईं ख़र्चो अची वियो आहे मुंहिंजो। हाणे ॿियो कुझु कोन्हे जेको मां लाहियां खणी। न्याणी जा गुर्दा फैल आहिनि। 20 खां 30 लखनि ताईं मुंहिंजो ख़र्चो अचे थो। DC साहब वारनि खे अपील आहे मुंहिंजी, सरदारनि खे, सभिनि खे मुंहिंजी मदद कयो। मां वटि हाणे कुझु कोन्हे जेको मां न्याणी ते लाहियां। को बि असांजो इलाज न थियो। वियो आहे हाणे ख़र्चु घुरनि था असां खां 20 खां 30 लख। ॿियो गुर्दा छोकिरी जा फैल आहिनि घर में, उहा हिकिड़ी में सरकारी सां प्राइवेट डुकी डुकी विछाऊं, कुझु कोन थियो आहे। असां वटि कुझु इन जो असां खणी खाऊं। हाणे असां असांनि खे इलाज कयूं था त असांजी न्याणी जो इलाज करायो वञे। तव्हां नंढड़ी सपना ऐं हुनजी वालिद साहब जी ॻाल्हियूं ॿुधूं। हिननि DC घोटकी ऐं टक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नंढड़ी सपना जो जेको ज़िंदगी आहे उहो सरकारी इलाज ते ख़र्च कराए बचाई वञे। ऐं कैमरा टीम सां गॾु वकार बोज़दार, धरती TV न्यूज़, हयात।